अस्सलामुअलैकुम दोस्तों, जीअं त तव्हां हींअर हिन हरमाल जे दुकान ते वेठा आहियो, छा ख़रीद करणु आहियो? भोजाणी साहिबु, इहे असांजो सिंध जो बहितरीनु आर्टिस्ट मोहतरम ख़ालिद भोजाणी विगियूं ख़रीद करे रहियो आहे। वीचारे जा अॻियां वार कुझु घटिजी चुका आहिनि ऐं हीउ सिंध जो असांजो लेजेंड अदाकार उस्ताद गुल मुनीर, जेको रुॻी गेटअपनि जी तलाश में हूंदो आहे त गेटअप कहिड़ो वठां, ऐं सो हीउ गेटअप तलाश करे रहियो आहे त जेको नओं ड्रामो हीउ ठाहिरायो आहे उन जी शायदि उन जे गेटअप में तयारियुनि में आहे। हीउ भोजाणी साहिबु वरी ॻाढ़ी विग पाती भोजाणी आहे, बहितरीनु। न हीअ कोन थी लॻे, हीअ ईअं न हरू सर। तव्हां नज़र साहिबु बस्ती में वेठा आहियो, तव्हां छो मां ॾिसां त भोजाणी गंजो थी वियो आहे, इहो विग जी तलाश में आहे, पर विग वरी जेकी अहिड़ी थी मिले माना मड़ीअ ते वई वसाए वरी। हा बिल्कुलु, इहा तव्हांजी हक़ीक़त आहे। ख़ालिद साहिबु, तव्हां कुझु ख़रीदारी कई? असांखे हिन हार जे मुतलिक़ तव्हां ॻाल्हि न कई, हार हिन हार पाइण खां पोइ तव्हांजो अंदाज़ मटिजी वियो आहे, ॿिए क़िस्म जो अंदाज़ थी वियो आहे तव्हांजो। इहो हिन हार खे लाहियो त बहितर आहे त तव्हां वरी पंहिंजे हुन असुली अंदाज़ में मोटी अचो। हा हा, चंपा चमेली जो हूंदो न। हा हा।